अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइट सां गॾु मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइट। नाज़रीन तव्हां ॾिठो अॼोके हिन प्रोग्राम में असांजो फोकस जेको आहे उहो पाकिस्तान जो अदालती निज़ाम आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे मुख़्तलिफ़ केसनि जे अंदरि जेके उनजा जेके जेस्चर्स हुआ, जेके उनजा जुमिला हुआ, उहे तव्हांखे ॿुधायासीं। पर बुनियादी तरह ते जेका आहे मामिलो इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेको असांजो अदालती निज़ाम आहे, उन अदालती निज़ाम जे अंदरि जेका काज़ी फ़ाइज़ साहब जे अचण खां पोइ असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके रिपोर्ट्स अचनि थियूं पियूं, हींअर बि अॼु बि हिकिड़ी रिपोर्ट जारी थी आहे जंहिंमें चयो वियो त चीफ जस्टिस जी सरबराही में जेका टे रुकनी बेंच आहे उन 5 ॾींहंनि में 46 केस उकलाए पूरा कया आहिनि। ॾाढी ख़ुशी जी ख़बर आहे ऐं यकीनी तौर ते पाकिस्तान जहिड़े मुल्क में जिते इंसाफ़ जे लाइ माण्हू जेका आहे उहे तड़पी रहिया आहिनि ऐं उते माण्हू जेको आहे परेशान आहिनि, छाकाणि त केसनि जो उकलाउ जो मामिलो काफ़ी गंभीर आहे। उनजो अंदाज़ो इन ॻाल्हि में लॻाए सघिजे थो त पाकिस्तान जे अंदरि जेका असांजी हिकिड़ो इदारो आहे जंहिंजी हिकिड़ी रिपोर्ट आहे जस्टिस लॉ एंड जस्टिस कमीशन ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान जे अंदरि 22,60,000 केस जेके आहिनि उहे इल्तिवा जो शिकार आहिनि ऐं उन्हनि केसनि में वॾी अक्सरियत जेका आहे लॻभॻि 82 खां 85% जेके केसिस आहिनि उहे केसिस ज़िले सतह ते जेके असांजो सेशंस कोर्ट आहिनि ऐं उनखां सिविल कोर्ट्स जेके आहिनि उन्हनि जे अंदरि पयल आहिनि। पर असां ॾिसूं था त वॾे अरसे खां वठी असां वटि जेको जुडिशल एक्टिविज़म जो टर्म बि आयो, समूरो फोकस जेको आहे प्रोफाइल केसिस ते आहे ऐं उहे हलनि था पिया। हेठि जेको अदालती निज़ाम आहे उन जे हवाले सां काज़ी फ़ाइज़ा साहब चीफ जस्टिस थिए या उनखां पहिरियों जेको आहे पंहिंजो चीफ जस्टिस जेको आहे बंदयाल साहब हुयो, उनखां पहिरियों जेकॾहिं पाण ॾिसूं ऐं ख़ासि तरह जेकॾहिं असां माइल स्टोन खणूं त जॾहिं अदालत जुडिशरी जी पंहिंजो आज़ादी वारी जदोजहद परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि में हली 2007 में, उन वक़्त खां वठी जेकॾहिं असां खणूं त असांखे नज़र ईंदो त 7 खां 17 ऐं अॼु असां 24 में बीठा आहियूं, यानी एतिरे वॾे अरसे गुज़रण खां पोइ 17 साल गुज़रण खां पोइ बि पाकिस्तान जे अंदरि जेको आम माण्हू आहे जंहिं हिन अदालतुनि जे आज़ादी वारी तहरीक में भरपूर हिसो वरितो, उन आम माण्हू जा केसिस जेके आहिनि उहे असांखे उन जे सिलसिले में असांखे अदालती निज़ाम जे अंदरि का अर्जेंसी को रिलीफ का उहो नज़र नथी अचे। कुझु ॾींहं पहिरें नाज़रीन जॾहिं ईद जेका आहे पंहिंजो थी, ईद जे ॾींहं ते आवाज़ टीवी जे पारां असां ख़ुसूसी प्रोग्राम कयो ऐं उन ख़ुसूसी प्रोग्राम में असां सेंट्रल जेल कराची में वियासीं। उते जॾहिं क़ैदियुनि सां ॻाल्हायोसीं त हिकिड़े क़ैदी चीफ जस्टिस लाइ ख़ासि मैसेज ॾिनो हुयो जेको असां उन ॾींहं ते हलायो हुयो, पर अॼु हिकु हिन प्रोग्राम सां रिलेवेंट आहे। उन क़ैदी छा चयो चीफ जस्टिस लाइ, अॼु तव्हांखे उहो ॿुधायूं था। सर, मेरी एक दरख्वास्त है, क्योंकि लोगों को 10-10 साल 12-12 साल ट्रायल में हो जाते हैं, फिर आगे ट्रायल से हाई कोर्ट सुप्रीम पहुंचते तक 17-18 साल ऐसे ही हो जाते हैं। सज़ाएं हमारी पूरी हैं लेकिन हमारों को कोई रिज़ल्ट नहीं मिल रहा। मैं अपील करता हूं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब से, क्योंकि उन्हीं से हमारी उम्मीद है, उनके अलावा कोई आएगा उसका हमें नहीं पता। एक ये 100% 90% हमारी उम्मीद है काज़ी फ़ाइज़ ईसा साहब से कि वो कहाँ हम रिज़ल्ट दे सकते हैं, और लिहाजा हम सब कैदी भाइयों के लिए केस चलाए जाएं, और जो बेचारे 18 साल 15 साल 20 साल 22 साल से पढ़ें, अल्लाह आपको दोनों जहान की खुशियाँ अता फ़रमाए। हम लोगों का कुछ सोचिए, रहम कीजिए सर। जी नाज़रीन, ही सेंट्रल जेल कराची जे अंदरि जेको कैदी हो उनजो चवणो हो त ट्रायल के कोर्टुनि जे अंदरि बि 10-10 12-12 साल लॻी वञनि था। उनखां पोइ जॾहिं मथां अपीलेट कोर्ट्स जे अंदरि वञूं था त असांखे 17 ऐं 22 साल जा माण्हू जेके आहिनि उहे क़ैद में पियल आहिनि। उहे जेका आहे क़ैद पंहिंजी भुगते चुका आहिनि, जंहिं केस में उनखे जेतिरी जेकॾहिं वधि में वधि जेका सज़ा मिले त बि उहा क़ैद पंहिंजो उन्हनि जी पूरी थी वञे, पर उन जा मामला निबरजनि कोन था। इन मामले ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम जे अंदरि असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे मारूफ़ क़ानूनी माहिर एडवोकेट शहाब ओस्तो साहब, जॾहिं त असां सां वीडियो लिंक ते मुल्क जा मारूफ़ तजज़िया निगार जनाब नसीर मेमन साहब बि गॾु आहिनि। ॿिन्ही खे प्रोग्राम में भलीकार चवंदे, ओस्तो साहब तव्हांजी तरफ़ ईंदुसि। पाकिस्तान जो अदालती निज़ाम उन जे अंदरि काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे अचण खां पोइ जेके उमीदूं हुयूं त के बहितरियूं ईंदियूं, तव्हांखे कीअं थो लॻे? साईं महिरबानी तव्हांजी फयाज़ साहब। ॾिसो, हाणे इन ते काफ़ी वक़्त खां असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं
इहो हिकिड़ो सवाल मिटा उथंदो रहियो आहे त आख़िर असांजो जेको अदालती निज़ाम आहे उहो कॾहिं बहितर थींदो, छाकाणि त अदालती निज़ाम सिर्फ़ु इंसाननि जे ज़िंदगी ऐं उन्हनि जे आज़ादीअ जे हवाले सां अहम कोन्हे। हिकिड़ो सुठो अदालती निज़ाम जेको आहे तव्हांजे मुआशी निज़ाम खे इस्तेकाम ऐं कॉन्ट्रैक्ट्स खे इन्फोर्स करण लाइ ऐं दुनिया मां जेका सीड़पकारी आहे उनखे अट्रैक्ट करण लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे त जेको ॿाहिरां माण्हू जिते तव्हां वटि सीड़पकारी करे उनखे तव्हां अदालती निज़ाम में एतमाद हुजे, तॾहिं ई हू हिते पैसा पंहिंजा सीड़ाईंदो। जॾहिं हुनखे हिन ॻाल्हि जो अहसासु हूंदो त जेकॾहिं मूंसां फ्रॉड थो थिए त मूंखे अदालतूं इंसाफ़ ॾियाराईंदियूं। सो उनजे करे तव्हां ॾिसो त हिननि टिनी हवालनि सां हिते आज़ादियूं बि तव्हांजूं हर वक़्तु कंहिं न कंहिं ख़तरे जो शिकार आहिनि, ज़िंदगियूं बि तव्हांजूं ख़तरे जो शिकार आहिनि, ऐं सां गॾोगॾु मईशत जो बि बुरो हाल आहे। त हिन में टिनी हवालनि सां मां सम्झां थो त अदालती निज़ाम जो सिधे ऐं सिधे तरीक़े सां असरु आहे। इन करे अदालतुनि खे ठीकु करणु, अदालती निज़ाम खे बहितर करणु हिकिड़ी मॉडर्न स्टेट लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। इन खां सवाइ मॉडर्न स्टेट जो हलणु नामुमकिन आहे। तो तव्हांजो बिल्कुलु इहो क्रिटिकल क्वेश्चन आहे ऐं हिन ते यकीनन हिकिड़ी इंतिहाई संजीदा क़िस्म जी गुफ़्तगू थियणु घुरिजे। पर मुंहिंजो हिन में जेको ओपिनियन आहे उहो मूं हुन ते काफ़ी सोचियो आहे। मां हिन नतीजे ते पुॻो आहियां त बेसिकली जेकॾहिं तव्हां कई दुनिया जे मुल्कनि जी तारीख़ पढ़ो, ख़ासि तौर ते जेके पोस्ट कॉलोनियल स्टेट्स रहियूं आहिनि उन्हनि जे अंदरि, छाकाणि त जेको कॉलोनियल सिस्टम रहियो आहे उन में अदालती निज़ाम खे कॉलोनियल निज़ाम सां जुड़ियल रखियो वियो ऐं उनखे ज़्यादातर जेको गवर्निंग क्लास हुयो, रूलिंग क्लास हुयो, उन जे दिफ़ा जे लाइ उहो सॼो ठहियो। आम माण्हू जी जेके बुनियादी हक़, छाकाणि त बुनियादी हक़ जो जेको तस्वुर आहे उहो त आयो आहे एक्चुअली सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ। फंडामेंटल राइट्स वारी जेका इहा नैरेटिव आहे ऐं जेको लेजिस्लेशन आहे उहो इंटरनेशनल लॉज हुजनि या म्युनिसिपल लॉज हुजनि, फंडामेंटल राइट्स इज़ अ रीसेंट फिनोमिना। मॉरलिटी में जेको पब्लिक जेको मॉरल राइट जेके आहिनि उहे त खणी इटैलियन स्टेट्स में मञींदा हुया, पर उनखे कानूनी ऐं आइनी जेको हैसियत मिली आहे उहा सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ। इन करे कॉलोनियल दौर में बुनियादी हक़नि जो तस्वुर जेको आहे उहो जिते हुयो उहो सिर्फ़ु उहे मुल्क हुया जिते जमहूरियत हुई। बाक़ी त सॼी दुनिया में तबक़ाती हवाले सां, इंसानी हवाले सां ऐं बुनियादी सकाफ़ती ऐं तव्हांजा तारीख़ी हक़ जेके आहिनि उन्हनि जो को दिफ़ा कोन हुयो कानूननि में। इवन मज़हब बि किथे किथे तव्हांखे मज़हब जो बि दिफ़ा न हुयो। तो हाणे इहो जेको जदीद तस्वुर आहे बुनियादी हक़नि जो, फंडामेंटल राइट्स जो ऐं ह्यूमन राइट्स जो, जेको यूनाइटेड नेशन जे चार्टर में हाणे पार्ट ऑफ द इंटरनेशनल लॉ आहे, इहो हिकिड़ी ॻाल्हि खां जदीद तस्वुर आहे। ऐं इहो जेका मौजूदा रियासत आहे उनजे लाइ हिकिड़ी वॾी चैलेंज आहे, छाकाणि त जेको विरसे में उनखे निज़ाम मिलियो आहे उन में इहो बुनियादी हक़नि जो तस्वुर हुयो ई कोन। सो इन जे करे असां वटि जेको वॾे में वॾो अलमीनो आहे उहो इहो ई आहे त बुनियादी हक़नि खे त 1956 खां वठी असां हर आइन जो हिसो बणायो आहे, पर उनखे हमेशह पामाल कंदा रहिया आहियूं। ऐं जेको असां वटि रूलिंग इलीट आहे उन हमेशह पंहिंजो मुफ़ाद ऐं पंहिंजे उस्ताद साहब जेको तव्हां बुनियादी जेको मॉडर्न स्टेट जूं जेके जेको थियरी ॿुधाई उनमें जेको इंसानी हक़नि जे हवाले सां मां चाहींदुसि पाकिस्तान ॾे बि अचूं था पिया, नसीर मेमन साहब बि असांखे जॉइन कयो आहे। उनखां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हो त मेमन साहब तव्हां छा था सम्झो त हीअ जेको असां वटि जेका उस्ताद साहब चए थो त हीअ हिकिड़ो पंहिंजो असांजे हिकिड़ो हिकिड़े रियासत जे हवाले सां की असांखे उहो नज़र नथो अचे त उहो जेको इंसाफ़ जी फराहमी आहे बुनियादी इंसानी हक़नि जे तौर ते उहा जेका आहे असांखे इम्प्लीमेंट थींदे नज़र थी अचे, उनजा हिस्टोरिक कॉन्टेक्स्ट हुननि ॿुधायो। पर असां जेको हिन खे अॼु जे दौर में जॾहिं असां पाण ही गुफ़्तगू था कयूं त उते जॾहिं असांखे इहे जे केस जो मूं रेफरेंस ॾिनो
त 22,60,000 केसिस जेके आहिनि उहे पेंडिंग में आहिनि। उनजो वॾी अक्सरियत जेका आहे उहा असांजे सेशन आहे सिविल कोर्ट्स जे अंदरि पियल आहे, पर असां वटि केतिरे अरसे खां वठी जुडिशल एक्टिविज़म या जेको बि आहे उन जे नाले में सिर्फ़ु हाई प्रोफाइल केसिस जेके आहिनि उन ते असांजो फोकस रहे थो। पर पैरेलल हिकिड़ो ॿियो निज़ाम ठही वियो आहे। पुलिस हिकिड़ो निज़ाम ठाहे छॾियो आहे त भई इंसाफ़ जेकॾहिं उन्हनि खे सम्झ में अचे थो त जेकॾहिं को ॾोहारी आहे जंहिंजे बारे में केरु वरी इहो कोर्टुनि मां हिनखे असां सज़ा न ॾियारे सघंदासीं, उहो उनखे फुल फ्राए था करे छॾनि, हाफ फ्राए था करे छॾनि। ॿियो तरफ़ असां वटि जर्गन जो निज़ाम आहे। उहो मतिलबु आहे त असांजे अदालतुनि जे निज़ाम जे परफॉर्म न करण जे करे पुलिस हिकिड़ो पंहिंजो निज़ाम ठाहे छॾियो आहे ऐं समाज जे अंदरि वरी जर्गन जो उन जे नाले सां असांजे पंहिंजो इलेक्टेबल्स जेको आहे उहो पंहिंजो हिकिड़ो ॿियो जेको आहे पंहिंजो इन्फ्लुएंशियल जेको आहे उन्हनि पंहिंजो हिकिड़ो निज़ाम ठाहे छॾियो आहे। त छा तव्हांजे ख़्याल में जी नसीर साहब? जी जी फयाज़ साहब, हाणे जंहिं तव्हां ॻाल्हि जे तरफ़ ज़िक्र कयो पिया, फुल फ्राए करणु, हाफ फ्राए करणु, ऑन स्पॉट जजमेंट ॾेई ऐं इम्प्लीमेंट करे छॾण वारो जेको लाड़ो आहे, उन सां गॾोगॾु जरगा, उन सां गॾोगॾु जरगा, उन खां सां गॾोगॾु संग चटी ऐं ॿिया इन तरह जा जर्गनि जे अंदरि फ़ैसिला, हेतिरा खून जा कर्ज़ एतिरनि में कटिजी विया, बाक़ी एतिरा बचा, उनजा पैसा फलाणी दुर फलाणे खे ॾींदी, इहो सॼो निज़ाम जेको आहे। जी जी, मां इन ते ॻाल्हि पे कई त अदालती निज़ाम बि पंहिंजे तौर ते हुननि क़ाइमु करे छॾियो आहे ऐं रुगो जर्गनि जे शिकिल में इन्हनि ट्राइबल सरदारनि वटि इहो जरगाई निज़ाम या अदालती निज़ाम न आहे। तव्हांजा हर उहो इदारो जंहिं वटि कानून लागू करण जे नाले ते जंहिंखे इख़्तियार ऐं ताक़त मिलियल आहे, जंहिं वटि बारूद ऐं बंदूक हथ में आहे, सरकारी तौर जंहिंखे इख़्तियार मिलियल आहे, उहो हाणे पंहिंजूं अदालतूं पाण हलाए थो, पंहिंजा फ़ैसिला पाण करे थो। ऐं इहा सच पुछो त ॾाढी हिकिड़ी भयानक सूरत हाल आहे त जॾहिं पुलिस या रुगो पुलिस न, तव्हांजा ॿिया इदारा उहे जॾहिं तय कनि त फलाणो ॾोहारी आहे, माना उन्हनि तय कयो, ऐं मां नथो चवां त ॾोहारी न हूंदो, पर उहे तय छा हुननि खे करिणो आहे? शाहब साहब कानूनी माहिर आहिनि, असां सभु थोरो घणो जेको ॼाणूं था त तय करण जो इख़्तियार त अदालत वटि आहे न। पुलिस जो कमु आहे त उन मुलज़िम खे जेको अक्यूज़ड आहे उन ते कानूनी तौर ते जेका बि कार्रवाई थियणी आहे करे, हिकिड़ी सॉलिड जांच जो अमल पूरो करे, गवाहियूं ऐं प्रोसिक्यूशन जो जेको सिस्टम आहे उहो एतिरो स्ट्रांग करे जो जॾहिं उहा अदालत जे साम्हूं अचे त इहो ऑप्शन न रहे त को माण्हू ईअं ई पंहिंजी जान छॾाए निकिरी वञे, केस ई न बीहे, गवाह बि न बीहनि। इहो सॼो जेको तरीक़ेकार आहे उनखे पोइ चइजे त अदालती निज़ाम नाकार आहे, तंहिंजे करे हाणे असांखे इख़्तियार ॾियो या न बि ॾियो त असां पाण तय कंदासीं त केरु ॾोही आहे उनखे उते ई हाफ फ्राए कयूं या फुल फ्राए कयूं। हिकु घड़ीअ लाइ फर्ज़ करियूं त जे अदालती निज़ाम ठीकु न आहे, ऐं उहो फर्ज़ छो करियूं, वाक़ई ठीकु कोन्हे। इहे जेके 22 लख केस पिया आहिनि, इहो अज़ाब न आहे माण्हुनि जे मथां, वरनि जा वरी जेल में पिया आहिनि। इहो आर्ग्यूमेंट थो क्रिएट करे, फॉल्स आर्ग्यूमेंट थो क्रिएट करे त तव्हां मुतबादिल अदालती ऐं इंसाफ़ जा निज़ाम क़ाइमु करे छॾियो जेको जॾहिं चाहे। केतिरा ई माण्हू गुम थियनि था, खमिजनि था, उन्हनि वटि ॿियो दलील आहे त अदालत खे ॾींदासीं, अदालत वरी कड़ो हिननि खे इंसाफ़ कंदी, हिननि इहे छुटी वेंदा। पुलिस बि साॻी ॻाल्हि करे थी, जर्गन वारा बि साॻी ॻाल्हि कनि था, ट्राइबल सरदार बि इहो था चवनि। वेंदे उहो आम माण्हू जंहिं वटि बंदूक हथ में आहे अचे थो, मां पंहिंजो प्लान त अॼु या सुभाणे पाण कंदुसि, हुकूमत में उहो इंसाफ़ कोन्हे। तो ही हिकिड़ी इंतहाई ख़ौफ़नाक सूरत हाल आहे जॾहिं तव्हां सॼे समाज जो, सॼी रियासत जे शहरनि जो इंसाफ़ ऐं कानून तां टोटली ईमान खजी वियो आहे। इहा सूरत हाल ख़तरनाक आहे ऐं उहा वरियनि खां हले पई, ॾींहों ॾींहुं भयानक पई थिए। ऐं तव्हां हाणे मूंखे हिकिड़ी ॿी शइ ॾिसो, कराचीअ में केरु ॻणे ई नथो त हुजूम केतिरनि माण्हुनि खे चोर करार ॾेई रोज़ मारनि था। हिक न ॿिए ॾींहुं तव्हां वाक़िया ॿुधो था, फलाणे हंधि हुनखे मारियो, फलाणे हंधि, उन ते FIR बि नथी कढिजे, ॼण त उहो जाइज़ थी वियो। तव्हांखे यादि आहे त मच्छर कॉलोनी में 2 सिंधी नौजवाननि खे 2 साल खनि अॻु में या 3 साल ईअं ई हुजूमनि तशदुद करे बेदर्दीअ सां क़त्ल कयो। हू सेल्युलर फोन जा मुलाज़िम आहे, उन्हनि ते इल्ज़ाम हयनि त हीअ असांजी वाच पिया कनि ऐं चोरी पिया कनि असां ते। या साईं या जेकॾहिं अञा बि पाण उनखे ॻाल्हि खे खणी वञूं त जेको पंहिंजो
इल्ज़ाम हणी जेको आहे पंहिंजो हुनजो असांजे जेको आहे तौहीन मज़हब जो इल्ज़ाम हणी जेके मॉब्स जेके उन सां कनि था पिया उहे बि त ख़ुदि फ़ैसिला था कनि कोर्ट अदालती मेमन साहब ऐं पंहिंजो उस्तो साहब असां सां गॾु रहिजो वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ मोटी अची हिन डिबेट खे अॻिते वधायूं था नाज़रीन सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे पाकिस्तान जो अदालती निज़ाम उन जे अंदरि जेको पेंडिंग में पियल केसिस जेके 22,60,000 खां वधीक ॿुधाया वञनि था पिया ऐं उन जे करे जॾहिं अदालतुनि जे अंदरि केस उहे नथा थियनि उन जा तस्फ़िया नथा थियनि त पोइ इहो थिए थो त असां वटि हिकिड़ो पैरेलल सिस्टम जेको आहे अदालतुनि जो उहो हर जॻह ते असांखे नज़र अचे थो उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई मुल्क जा मारूफ़ क़ानूनी माहिर जनाब एडवोकेट शाहब उस्तो साहब ऐं मुल्क जा मारूफ़ तर्जुमेगार जनाब नसीर मेमन साहब सां गॾु आहिनि उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था उस्तो साहब तव्हांजी तरफ़ अचूं था पिया तव्हां ॿुधायो पए त जेको मॉडर्न स्टेट जूं जेके ज़रूरतूं उन खां सवाइ अॼु मॉडर्न स्टेट जेका आहे उहा बुनियादी इंसानी ऐं क़ानून जे पंहिंजो क़ानून ऐं इंसाफ़ मुहैया करण खां सवाइ हली नथी सघे पर असां त हलूं था पिया ऐं तव्हां जीअं चयो त हेतिरनि सालनि में असां वटि उन जी का बि अवाम खे इंसाफ़ पहुचाइण जे हवाले सां का असांजी अवलीन तरजीह न रही आहे रियासत जी ॾिसो असांखे इहो सम्झणु घुरिजे त क्रिमिनल जस्टिस सिस्टम जा जेके कंपोनेंट्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको आहे सिर्फ़ु अदालतूं न आहिनि क्रिमिनल जस्टिस सिस्टम में पुलिस उनखां पोइ इन्वेस्टिगेशन उनखां पोइ प्रोसिक्यूशन ऐं उनखां पोइ अचनि थियूं अदालतूं एजुडिकेशन त हाणे पुलिस जेका आहे उनजी तव्हां हालत ॾिसो उहा या त पोलिटिसाइज़ थी चुकी आहे या इंतिहाई करप्ट आहे पुलिस जा ई इन्वेस्टिगेटर्स हूंदा आहिनि उहा बि तव्हां ॾिसो त इन्वेस्टिगेशन जेका आहे उहा करप्शन जो शिकार आहे या त उन्हनि वसीला कोन्हनि के जेके जदीद फॉरेंसिक जा जेके अॼुकल्ह मेथड्स आहिनि उनजी न का ट्रेनिंग आहे न उहे वसीला आहिनि वरी अचो तव्हां प्रोसिक्यूशन बि सियासतदान था जेको आहे प्रोसिक्यूटर्स खे मुक़ररु कनि ऐं आमतौर ते प्रोसिक्यूटर्स जेके आहिनि उहे मां त ॾिठो आहे त या त इनकॉम्पिटेंट आहिनि या पार्सल हूंदा आहिनि ऐं ॿिए तरफ़ प्रोसिक्यूटर्स जे मुक़ाबले में वकील हूंदा आहिनि वकील तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं ताक़तवर वकील आहे वॾो वकील आहे त उहो प्रिवेल थो करे वञे हुनजो फेस वैल्यू आहे आख़िर में थी अचे अदालत सो अदालत जो जेको कारोबार आहे अदालत जो फ़ैसिले करण जो जेको प्रोसेस आहे उनजो दारोमदार आहे पुलिस इन्वेस्टिगेशन प्रोसिक्यूशन ते असां वटि जेको निज़ाम आहे उनखे चवंदा आहिनि एडवर्सरियल निज़ाम माना ॿ मुख़ालिफ़ धुरियूं बीही पंहिंजो पंहिंजो केस पेश कंदियूं आहिनि ऐं पोइ शवाहिदनि जी पर ओस्तो साहब असां हींअर जेको ॾिठो आहे त जेको चीफ जस्टिस साहिबान असांजा जॾहिं अदालतूं लॻाइनि था ख़ासि तरह जेका हाई प्रोफाइल केसिस जी ॻाल्हि कयूं था त उन वक़्तु हू चवनि था त हाणे जो हाणे असांखे हेतिरनि कलाकनि जे अंदरि असांखे रिपोर्ट ॾियो हेतिरनि कलाकनि जे अंदरि फलाणो पेश थिए ऐं हेतिरनि ॾींहंनि में असांखे फ़ैसिलो करिणो आहे अॼु बि जेका शुरूआति कईसीं त पंहिंजो 5 ॾींहंनि जे अंदरि 46 जेके केसिस आहिनि पंहिंजो चीफ जस्टिस साहिब जी टिरुकनी बेंच जेका आहिनि उहे हल करे वरिता आहिनि असांखे आबिद ज़ुबैरी साहब बि जॉइन कियो आहे उनखे बि भली कार चऊं था ज़ुबैरी साहब आपको खुश आमदीद कहते हैं जी ओस्तो साहब ओस्तो साहब आप तव्हां ॻाल्हायो पिए त इहो जॾहिं अदालतूं जॾहिं चाहींदियूं आहिनि तॾहिं त पोइ तकिड़ा तकिड़ा फ़ैसिला बि ऐं तकिड़ियूं रिपोर्ट्स बि अची वेंदियूं आहिनि पोइ उहो पुलिस जी परफॉर्मेंस पोइ उहो वकील बि पंहिंजा आर्ग्यूमेंट करणु शुरू करे छॾींदा आहिनि ॾिसो अदालतुनि जे हथ में जेके मुख़्तलिफ़ केसिस जी हिकिड़ी नोयत हूंदी आहे जिन केसिस में एविडेंस हलणो आहे उहे केस अदालतूं फौरी तौर ते उन्हनि खे डिस्पोज ऑफ नथियूं करे सघनि जेकॾहिं कुझु एप्लीकेशन्स आहिनि कुझु पिटीशन्स आहिनि जिन खे तव्हां ॿुधी फौरन डिस्पोज ऑफ करे सघो था उहे त करे सघो था पर जिते तव्हांखे शायदी हलाइणी आहे जिते ट्रायल करणी आहे या अपील ॿुधणी आहे त उन में टाइम लॻंदो आहे ॿियो असां वटि मल्टी टीयर जेको आहे सो असांजो अदालती निज़ाम आहे ट्रायल कोर्ट खां वठी सुप्रीम कोर्ट ताईं मामिलो हलंदो आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जेको आहे वरी क्रिमिनल साइड ते तव्हांखे बियॉन्ड रीज़नेबल डाउट एस्टेब्लिश करणो हूंदो आहे माना शक जी का गुंजाइश न हुजणु घुरिजे मुकमिल तौर ते तव्हांखे केस साबित करणो हूंदो आहे
इन खां अलावा जेको वॾे वॾो प्रॉब्लम आहे त असांजी जेका हिते पॉलिटिकल इलीट आहे, जेका पॉलिटिकल इस्टेब्लिशमेंट आहे, उन्हनि जो रोल बि तव्हां ॾिसो त जेके हाई प्रोफाइल केसिस आहिनि उहे तक़रीबन पॉलिटिकल केसिस आहिनि, फाइनेंशियल करप्शन जा केसिस आहिनि। उनमें मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, उहे असरअंदाज़ थियनि था, जजिस जे मथां प्रेशर था अचनि, जजिस खे पर्सनली उन्हनि जी फैमिलीज़ खे टारगेट था कनि। उन ते इहो एजेंडा इहो जेको जजनि जे टारगेट वारो मामलो बि ॻाल्हायूं था। ज़ुबैरी साहब जो व्यू पॉइंट इनमें शामिल कयूं था। ज़ुबैरी साहब, 22,60,000 से ज़्यादा केसेस अल्तवा का शिकार हैं अपना, जो हमारी लॉ एंड जस्टिस कमीशन ऑफ पाकिस्तान की रिपोर्ट के मुताबिक। लेकिन हमने देखा कि कल अपना खबर आई कि 5 दिनों के अंदर सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच ने 46 केसेस जो हैं वो अपना सुप्रीम कोर्ट के अंदर वो उनको अपना उनका फैसले कर लिए, निपटा दिए गए। लेकिन जो केसेस डिस्ट्रिक्ट और सेशन जजेस के पास पड़े हुए हैं 18,60,000 केसेस, वो न इस चीफ जस्टिस, न उससे पहले, न उससे पहले, न उससे पहले, न उससे पहले उनकी अर्जेंसी हमें नज़र नहीं आई। आज के प्रोग्राम में हमने अब सेंट्रल जेल के कैदी की रिक्वेस्ट भी शामिल की कि जो कह रहे हैं कि 12-12 साल जो है हमें ट्रायल कोर्ट के अंदर लग जाते हैं, हाई कोर्ट तक पहुंचने के 17-18 साल, और जब अगर सुप्रीम कोर्ट तक जाएं तो 22-22, 25-25 साल तक हमारे फैसले नहीं होते। तो वो जो केसेस हैं, जो आम आदमी के केसेस हैं, वो क्यों हमारे जुडिशल सिस्टम का कि अपना उसके प्रायोरिटी पे नहीं आ रहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया आपका। देखिए, इसमें कई इश्यूज हैं। सबसे बड़ा इशू है कि जजों की कमी, क्योंकि डिस्ट्रिक्ट जुडिशरी ले लें, हाई कोर्ट ले लें, सुप्रीम कोर्ट ले लें, कोई कोर्ट अपनी पूरी स्ट्रेंथ पे काम नहीं कर रही। डिस्ट्रिक्ट कोर्ट में जगहें खाली होती हैं, बाज जगह जज छुट्टी पे होते हैं या तो वो लिंक जज के पास चला जाता है केस। फिर दूसरी बात है, जो हमारे यहाँ एक वेस्टेड राइट है, सिस्टम है, उसमें वकला का भी और सबका उसमें हाथ है कि वो केस को अजर्नमेंट की बहुत यहाँ एक होता है कि अजर्नमेंट हो जाती है केसों की, इसलिए नहीं कहते। जबकि क्रिमिनल जो फौजदारी मुकदमे होते हैं उसमें प्रायोरिटी दी जाती है। आप वजह कह रहे हैं कि इसमें सही है। हमने कई दफा बार एसोसिएशन ने सबने एक सजेशंस दी कि जी इसको तेज कैसे किया जाए। देखिए, तेजी का ये मतलब नहीं होता कि इंसाफ ना हो, क्योंकि तेज अगर काम होगा तो इंसाफ नहीं होगा जब तक आप पूरी तरह शहादतें नहीं लेंगे, आप उसका। लेकिन क्रिमिनल केसेस में डे टू डे ट्रायल होना चाहिए और उसको चलना चाहिए। लेकिन एक जज के सामने अगर 100 केस लगेंगे तो वो भी तो इंसान है सर, और टाइम उसका एक फिक्स है, तो उसमें किस तरह से वो फैसले करेगा। तो इससे तरीका यही होता है कि आप इसको कोर्ट केस मैनेजमेंट सिस्टम होते हैं दुनिया भर में। अब से ज्यादा आबादियां हैं लोगों की, अमेरिका, इंग्लैंड, यूरोप में देख लीजिए, उनके केस मैनेजमेंट सिस्टम होता है। वो देखते हैं कि ये इश्यूज है, इसको कैसे किया जाता है। तो इनको हमें जब तक हम अपने आप की खुद इस्लाह नहीं करेंगे, सही नहीं करेंगे और कंसंट्रेशन नहीं दी जाएगी कि इनको किस तरह से इस मामले का हल होगा, तो ये खाली बातें करने, प्रोग्राम करने या सेमिनार्स में स्पीचेस करने से कुछ नहीं होगा। जेन्युइन इश्यूज हैं, बिल्कुल आपने बजा फरमाया। ये तो आप फौजदारी मुकदमे की बात कर रही हैं, सिविल केस में सुप्रीम कोर्ट तक आते आते सदियां मतलब दहाइयां गुजर जाती हैं सर। तो ये सिस्टम चेंज करने की बहुत जरूरत है, लेकिन अनफॉर्चुनेटली ये किसी ने आज तक इसको कोशिश भी नहीं की है। को दूसरी चीजों की में चले जाते हैं। अब ये हाईएस्ट लेवल से नीचे, अब ये देखें, डिस्ट्रिक्ट कोर्ट जो होते हैं वो सुप्रीम कोर्ट के अंडर नहीं होते, लेकिन वो अंडर द कॉन्स्टिट्यूशन उनकी सुपरविजन हाई कोर्ट के पास होती है। तो हाई कोर्ट वहां रूल्स बनाए, उन चीजें बनाए जिसके अंदर उनको दे। आपने देखा पिछले दिनों में जब जस्टिस खोसा चीफ जस्टिस से, तो एक मॉडल कोर्ट्स बने, उसमें जल्दी के क्रिमिनल केसेस का फैसला होने लगा। लेकिन वो इतनी जल्दी होने लगा कि वो इंसाफ उसमें हाई कोर्ट में जाके उनकी ऑर्डर्स को सेट असाइड, क्योंकि वो जल्दी में वो इंसाफ नहीं कर सकते। देखिए, आप इंसाफ जल्दी में नहीं होता। केस मैनेजमेंट आप सही करें, प्रॉपर करें, फिर प्रोसिक्यूशन से डिले होता है। पुलिस हमारी, क्योंकि प्रोसिक्यूटिंग एजेंसी हमारी पुलिस होती है, वो पूरा अपनी काम ही नहीं करती, उसकी वजह से उनको तारीखें भी ली जाती हैं सर। अच्छा जी जनाब ज़ुबैरी साहब, नसीर मेमन साहब का व्यू पॉइंट शामिल करते हैं। मेमन साहब, तव्हां ॿुधो ॿिन्ही कानूनी माहिरनि जी ॻाल्हि। पंहिंजो ज़ुबैरी साहब चवनि था पिया त असांखे केस मैनेजमेंट जो मसइलो आहे ऐं जुडिशरी जे अंदरि जेको जजिस जी स्ट्रेंथ जो मसइलो आहे उहो तमामु घटि आहे, ऐं उनखां पोइ जेका असांजी वकील बिरादरी आहे उहा एडजस्टमेंट जे तरफ़ वधीक वञे थी पई। जॾहिं ओस्तो साहब चए थो त हीउ सॼो जेको सिस्टम आहे उनमें जज साहिबान या अदालतूं जेके आहिनि उहे त आख़िरी ॾाको आहे, उनखां पहिरें पुलिस आहे, इन्वेस्टिगेशन आहे, प्रोसिक्यूशन आहे, उहे समूरा मामला जेकॾहिं उहे नथा थियनि
त पोइ ज़ाहिर आहे उहो कीअं केस जो क्लाव कीअं थिए। ॾिसो ही सिस्टम जो मल्टी ऑर्गन फेल्यूअर आहे। हर मरहले ते हर ॾाके ते तव्हांखे हिक ॿिए पुठियां फेल्यूअर्स जी हिकिड़ी ज़ंजीर ठहियल आहे। ऐं ओस्तो साहिब ठीक थो चए त जेके तव्हां अदालत ते पहुचण खां अॻु में जेके ॾाका आहिनि, जेकर उते ई शयूं मिसहैंडल थी चुकियूं हुजनि, मिसाल प्रोसिक्यूशन जी मॉडर्न जेका टेक्नोलॉजिकल मीन्स आहिनि उहे असां वटि केतिरा आहिनि असांजे पुलिस वटि, तव्हां ख़ुदि सोचो, या उनजी सलाहियत केतिरी आहे त उनखे इम्प्लॉय बि करे सघनि। छो जेकर उहे तव्हां न करे सघंदो ऐं नतीजे में तव्हां केतिरो बि तेज़ करियो या सुस्त कयो, जेकर केस में जानी न हूंदी, अदालत में वेठल माण्हू जे बेईमानी न बि कनि, सभु फ़रिश्ता थी पवनि, तब कन्विक्शन जो रेट इन खां केतिरो मथे। तव्हां जेकर मिसाल तौर औरतुनि ख़िलाफ़ जेके केस थियनि था, औरतुनि ते तशद्दुद ऐं वायलेंस जा, क़त्ल जा, सभु कुझु ओवरऑल वायलेंस जा, उन लाइ स्टेटिस्टिक्स ॿुधाए थी त कन्विक्शन जो रेट 3% बि कोन्हे। हाणे तव्हां सॼी सलाहियत हिननि जी वधाए छॾींदो न त बि 5-6% पहुचनि त कमाल थी। दैट इज़ नथिंग, छो त तव्हांजो हेठां खां शयूं सॼियूं ख़राब आहिनि। को माण्हू ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु कोन्हे, न सियासतदान ऐं पुलिस जी क़यादत, पुलिस जो सिस्टम ठीकु करण लाइ तयारु आहे। सभिनी खे कमदारी खपे, सियासतदान खे कमदार थियल पुलिस खपे, सुधरियल पुलिस न खपे। वेंदे इमरान ख़ान साहिब जेको सभ खां वॾो हुनजो दावेदार हो त मां केपी जो निज़ाम जेको इनकलाब हलो त उहो पंजाब में खणी ईंदुसि, तव्हां ॾिसो पंजाब में कड़ो अशर थी वियो, साहिवाल जहिड़ा वाक़िया थी विया, माण्हू रखी कढी छॾी, कुझु बि न थी सघियो। तो इहो सभु वक़्तु पवण ते जेके वॾा तकरीरूं कंदड़ असांजा अॻवान आहिनि, उहे बि पुलिस खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु कनि था। ऐं सिंध में त ख़ैर माॻे अंधेर, पंजाब में बि हालत आहे, पंजाब जी पुलिसिंग बि इंतिहाई बदतरीन हालत में, उते बि रुगो कूड़ा मुक़ाबिला सभु तव्हां परे सिंध खां वधीक तव्हांखे ख़राब सूरत हाल थी नज़र अचे पंजाब पुलिस। तो उहो न आहे। अच्छा, जजिस जी साइड ते अचो, सभिनी खे 4 कॉलम हेडिंग 5 कॉलम हेडिंग लॻाइण जो शौक़ु आहे। लीड न्यूज़ खपे, न्यूज़ कास्टर जे लाइ बुलेटिन्स ॾियनि था। तव्हां हिकिड़ो मैनियक क़िस्म जो पर इहो त साईं सुप्रीम कोर्ट जे नसीर मेमन साहब, इहो त सुप्रीम कोर्ट जे जजनि जो मामिलो आहे। लीड त उन्हनि खे मिले थी पई जेके असांजा सेशन जज साहिब आहिनि, या इवन हाई कोर्ट्स खे किथे लीड थी मिले सवाइ मख़सूस केसनि खां सवाइ। हाई कोर्ट उहे बि इंस्पायर्ड आहिनि। तव्हां पुछा करियो हाई कोर्ट ऐं सेशन कोर्ट जा जजिस जेके हाणे ॿोली ॻाल्हाइण लॻा आहिनि न हेठि, उहे बिल्कुलु इंस्पायर्ड आहिनि इन क़िस्म जे ॿोलीअ खां, जंहिंमें हू बिल्कुलु हिकिड़ो पाण खे कुल इख़्तियार सम्झी जेका हू ज़बान इस्तेमालु था कनि, जेके रवैया आहिनि उन्हनि जा। ऐं मां वरी चवां थो त अदालत जो जेको सिरिश्तो ठीकु तेसिताईं न थींदो, तव्हांजो 80-90% त हेठी सतह जे अदालतुनि में मामला आहिनि न, मथे त वञनि था कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स, अपीलूं थियूं वञनि, जिते 80-90% शयूं ख़राब आहिनि। चलो, इहा तव्हां अहम पॉइंट उथारियो आहे ओस्तो साहब। जेका नसीर मेमन साहब चवनि था पिया त अदालतुनि जो ऐं जज साहिबान जो रवियो जुडिशियल एक्टिविज़म जे करे जेको उन्हनि खे असांजे सुप्रीम कोर्ट जे जज साहिबान खे जेका कवरेज मिली ऐं उन्हनि जे मथां जेको फोकस रहियो मीडिया जो, उन जे करे हेडलाइंस ठहियूं, उहो जेको असरु आहे उहो हाणे हेठी सतह जे कोर्टुनि ते अची वियो आहे। ऐं जज साहिबान जो रवियो ॼण चओ त हाणे उहो उनजो पुछाइण जो अंदाज़ अहिड़ो थिए थो ॼण चओ त उहे हेडलाइन ठाहिण लाइ कोशिशि कंदा हुजनि, बजाए के इंसाफ़ मुहैया करण लाइ का वाॾी पुछा कंदा हुजनि। मां सम्झां थी इहा ॻाल्हि दुरुस्त आहे कंहिं हद ताईं त पॉपुलिज़म जेका आहे उहा हिन वक़्तु असांखे हर इदारे में नज़र थी अचे। पर ॾिसो, बुनियादी जेको सुवाल आहे त हिन सिस्टम खे ठीकु केरु कंदो। मां सम्झां थो त इहो सिस्टम जजिस ठीकु कोन था करे सघनि। वेरी गुड। जजिस जेके आहिनि उहे रिसीविंग एंड ते हूंदा आहिनि, लेजिस्लेटर्स ऐं जेका एग्ज़ेक्टिव ब्रांच आहे, इहो वॾी ज़िमेदारी उन्हनि जी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में पॉलिटिशियंस वेहनि। हाणे सुवाल इहो आहे त असांजा जेके पॉलिटिशियंस आहिनि, हुन मां मेजॉरिटी पॉलिटिशियंस करप्ट आहिनि, पाण फाइनेंशियल क्राइम्स में या ॿियनि क्राइम्स में इन्वॉल्व आहिनि। वो चाहिनि ई कोन था त मुल्क में हिकिड़ो सुठो अदालती निज़ाम हुजे जंहिंमें साफ़ शफ़ाफ़ इंसाफ़ मिले, जल्दी इंसाफ़ मिले, छाकाणि त हो हिन गंदे निज़ाम जा बेनिफिशरी आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ो वेस्टेड इंट्रस्ट आहे, ऐं इहो वेस्टेड इंट्रस्ट जेको आहे सो हाणे जो न आहे, इहो सालनि खां वठी इंट्रेंस थी वियो आहे। हाणे पुलिस जेको आहे ऐं हुन में प्रोसिक्यूशन ब्रांच जेका आहे इन सॼे माफ़िया जो हिकिड़ो हिसो बणिजी विया आहिनि। तंहिंजे करे मां सम्झां थो त इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। सिर्फ़ु इहो जुडिशियल क्राइसिस न आहे, इहो मुल्क जे मजमूई तौर ते पॉलिटिकल क्राइसिस जो हिकिड़ो रिफ्लेक्शन आहे। कहिड़ो मूंखे ॿुधायो पॉलिटिशियन चाहींदो सिंध में त हिते माण्हुनि खे इंसाफ़ मिले,
हिते एक्सपीडिशियस मतलब तव्हां सम्झो था त पंजाब में माण्हू चाहिनि था, KP में चाहिनि था, बलूचिस्तान में चाहिनि था, सिर्फ़ु सिंध सफ़र थी करे उन हवाले सां? न न सभिनी जी ॻाल्हि थो कयां त ओवरऑल असांजो जेको पॉलिटिकल एलीट आहे उहो करप्ट आहे। उहो चाहे नथो त मुल्क में निज़ाम बहितर थिए। इलेक्शन्स जी करप्शन थो करे, फाइनेंशियल करप्शन थो करे, पब्लिक फंड्स थो खाई वञे, पब्लिक अपॉइंटमेंट्स में पैसा थो वठे, लैंड थो ग्रैब करे, ऐं उन में जेके वॾा पावरफुल इदारा आहिनि उहे बि उन्हनि सां शामिल थी विया आहिनि। त हिकिड़ो तमामु वॾो मां सम्झां थो त स्टेट क्राइसिस आहे। नसीर साहब बिल्कुलु सही थो चए, ऐं जेको आहे सो ज़ुबैर साहब जी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असां वटि जुडिशरीअ में जजिस कोन्हनि के, असां वटि फंक्शनल प्रॉब्लम्स आहिनि, असां वटि वकीलनि जा पंहिंजा हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि। छाकाणि त ॾिसो मुल्क में असां वटि जेको निज़ाम आहे मौजूदा रियासत जो उहो चेक्स एंड बैलेंसिस ते आहे। टई इदारा जेके आहिनि उहे हिक ॿिए सां चेक्स एंड बैलेंसिस ते कमु कंदा आहिनि। हिते टई इदारा किथे किथे मिली था वञनि, उन्हनि जे मथां हिकिड़ी वरी ॿियो इदारो वेठो आहे जेको तमामु घणो ताक़तवर इदारो आहे जिनजी का पुछा कोन्हे। त कीअं मुल्क हलंदो? आम ग़रीब माण्हू जेको आहे सो उहो डिसएम्पावर्ड आहे, ज़ुबैरी साहब रिप्रेज़ेंटेशन कोन्हे, उनजी इलेक्शन जे वोट खे नथो वञे। तंहिंजे करे हिकिड़ो इहो स्टेट जो क्राइसिस चले कॉम्प्लेक्स जेका सूरत हाल है। ज़ुबैरी साहब, बार एसोसिएशन, वकला बिरादरी, उनके ज़ाहिर फोरम्स हैं और इस वक्त भी जो हम देख रहे हैं कि जो बड़ा मसला आया जिस पे ओस्तो साहब ने अपना जिसका तज़किरा भी किया कि जज साहबान के ऊपर प्रेशर होता है, उनको ख़त लिखे जाते हैं, लेकिन उस ख़त से पहले की जो कैफियत है उसमें भी उनके ऊपर मुख्तलिफ़ हवालों से एक प्रेशर्स होते हैं, वो अपनी जगह पर। लेकिन जो अभी जिस तरह अपना हमारी सुप्रीम कोर्ट ने तजावीज़ मांगी हैं हाई कोर्ट अपना मुख्तलिफ बार से, आपके ख्याल में जो एक बॉडी है वकला की, वो उसका क्या रोल बनता है इस सारे इस मम्बे के अंदर कि उसको हमें रिजॉल्व की तरफ ले जाने में हमारी वकला बिरादरी के वो जो फोरम्स हैं वो क्या रोल अदा कर सकते हैं? बिल्कुल आप सही कह रहे हैं। मैं बात में शहाब साहब टोटली एग्री करता हूं जो उन्होंने बातें की, बिल्कुल हमारी जुडिशरी के बारे में और करप्शन के बारे में। बार काउंसिल का मैं ज़ुबैरी साहब जो शायद सिग्नल जो मसला पंहिंजो नसीर साहब तव्हांजा कंक्लूडिंग रिमार्क्स जो के हिन डिस्कशन ते। सही मूं जेका गुज़ारिश कई त ॾिसो जॾहिं सॼो सिस्टम ओवरऑल राटेन आहे, ओवरऑल तव्हांजा स्टेट स्ट्रक्चर्स जो हिकिड़ो ब्रेकडाउन आहे, उहो हर शोबे में असांखे नज़र थो अचे। ऐं बदकिस्मती सां उन सॼे ब्रेकडाउन खे रोकण वारी जिन इदारनि खे किरदारु अदा करणो हो, जिन खे बुलवर्क थियणो हो हुनजो, उहे असां त हाणे था अॼु वेठा न त ॻाल्हि कयूं, पर शाह साहब जेका ॻाल्हि कई न त हीअ त वरियनि खां आहे। हीअ त थिया आम केसिस ऐं साइलनि जी ॻाल्हि। तव्हां अञा वॾा क्वेश्चन खणो त आइन जी लताड़ ते हिननि इदारनि जी इंडोर्समेंट्स उन्हनि सॼे हिननि ख़राबियुनि खे इंडोर्स कयो, जंहिंजे नतीजे में हाणे तव्हांखे हर पासे हिकिड़ी बर्बादी नज़र अचे थी। उन खां वकील बचियल डॉक्टर बचियल ओस्तो साहब खां आख़िरी कमेंट वठूं था। ओस्तो साहब तव्हांखे हिन सॼे मामले जो इम्पैक्ट छा था नज़र अचनि असांजे जंहिं डायरेक्शन में वञूं था पिया, कॉन्सिक्वेंसिस उनजा छा था ॾिसो, ऐं उनखां अलावा तव्हांखे को रिज़ॉल्व हिन वक़्तु सम्झ में अचे थो त हिन सॼे मामले जो को रिज़ॉल्व आहे? असां वटि मुख़्तसिर मिंट ॾेढ जो टाइम आहे, पर सवाल वॾो आहे। साईं कॉन्सिक्वेंसिस तव्हांखे नज़र अचनि था न त हाणे स्टेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो जेको हथियार जो ताक़त जो जेको इस्तेमालु आहे उन सां ई स्टेट जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजो वजूद बरक़रार रखी वेठी आहे। सॼे मुल्क में रेंजर्स, फौज, पुलिस, एंटी टेररिस्ट स्क्वाड, अलाए छा छा इदारा जेके आहिनि, सवनि जी तइदाद, हज़ारनि जी तइदाद में जेको आहे सो तव्हां हर वक़्तु ॾिसो त आम शहरीअ जे मथां हिकिड़ी मुकमिल तौर ते हिकिड़ो रेगुलेटरी रेस्ट्रिक्टिव जेको आहे सो हिकिड़ो रिजीम आहे जेको हलाए थो मुल्क खे। को कानून आइन इदारा थोरी था हलाइनि। हाणे त सिर्फ़ु ॿियनि सिंधीअ में जीअं चइबो आहे न मोचड़े सां मुल्क थो हले। त हाणे इहो केसि ताईं हलंदो, हिकिड़ी लेवल आहे, आहिस्ता आहिस्ता इहो जेको पावर जेको आहे स्टेट जो जेको रॉ पावर आहे उहो बि आहिस्ता आहिस्ता कोरोड थींदो ऐं पोइ स्टेट कलेप्स कंदी। छाकाणि त इहो तारीख़ में ईअं ई थियो आहे, जॾहिं तव्हां कानून ऐं आइन खे छॾे तव्हां सिर्फ़ु जेको हथियार ते ऐं तव्हां एजेंसीज़ ते तव्हां बाड ते मुल्क खे हलाईंदव त उनजो बि हिकिड़ो अल्टीमेटली लिमिटेशन हूंदो आहे। उन खां पोइ
तव्हां इटलीअ जी तारीख़ पढ़ो, तव्हां जर्मनी जी तारीख़ पढ़ो, स्टेट कोलैप्स करे वई जॾहिं माण्हू उन ख़ौफ़ खां ॿाहिरि निकिरी आया, बलोचिस्तान में को निकिरी रिज़ॉल्व सिल्वर लाइनिंग इहो ई आहे त पॉलिटिशियन जेको आहे, ॾिसो पॉलिटिशियन जेको आहे उहो मॉडर्न स्टेट जो ठाहींदड़ बि आहे ऐं बर्बाद कंदड़ बि आहे। पॉलिटिशियन पंहिंजो हिस्टोरिक रोल प्ले करे, पॉलिटिशियन पंहिंजो हिस्टोरिक रोल प्ले करे। उस्तो साहब टाइम ख़त्म थिए थो, माज़रत सां तव्हांजे गुफ्तगू में वाक़ई मज़ो भी आयो पे, पर उस्तो साहब तव्हांजी वॾी महिरबानी, नसीर मेमन साहब तव्हांजी वॾी महिरबानी, ज़ुबैरी साहब आपकी बड़ी मेहरबानी। नाज़रीन गुफ्तगू तव्हां ॿुधी, इंतहाई अहम मामलो आहे पाकिस्तान जो अदालती निज़ाम आख़िर आवाम खे जे मामलनि खे उन्हीं जी प्रायोरिटी ते छो नथा अचनि। हाई प्रोफाइल केसिस ते उकलाइजनि था, उन ते गुफ्तगू बि थिए थी, उहो जज साहिबान बि उन ते फोकस कनि था पिया, पर जेको हेठि माण्हू जो जेको आहे पंहिंजो हेठियूं जेके अदालतुनि जिते आम माण्हू जो केस आहे उहो असांजे मर्कज़ तवजह जो मर्कज़ न बणिजी सघियो आहे, जेको तमामु हिकिड़ो अलमियो आहे। इन जे करे पैरेलल जुडिशल सिस्टम जेके आहिनि उहे असां वटि न सिर्फ़ु पंहिंजो समाज जे पंहिंजो उन जे अंदरि, पर असांजे ख़ुदि रियासती इदारनि जे अंदरि बि जेको आहे पैरेलल जुडिशल सिस्टम अची विया आहिनि। जीअं असांजी पुलिस पंहिंजो जुडिशल सिस्टम ठाहे छॾियो आहे, फुल फिराए करे छॾे, हाफ फिराए करे छॾे, ईअं ॿिया इदारा जेके आहिनि उहे उन्हनि बि पंहिंजो ठाहे छॾियो आहे इहो निज़ाम। इहो जेको सूरत हाल आहे इंतिहाई ख़ौफ़नाक आहे, जेका उस्तो साहब चयो पए त जंहिंजा कॉन्सिक्वेंसिस ॾाढा भयानक थी सघनि था। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नशीद इजाज़त सदाई गॾु।